जेकॾहिं असीं मुनज़िम थी पियासीं, असां सेहतमंद थी पियासीं, असां का ताक़त ठाहे विधी त रुगो सिंध न, दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी। असां लतीफ़ साईं त असांखे इहो मैसेज ॾिनो त सायम सदाईं करी सिंधड़ीअ में सुकार। माना थी सघे थो इहो हुनजे ज़हन में न हुजे, सोसाइटी त उन वक़्तु बि ग़ुलाम हुई, पर इहा हुनजे ज़हन में ॻाल्हि न हूंदी त सिंध जा अहिड़ा हाल बि थींदा ऐं सिंध का ग़ुलाम बि थी वेंदी हली। हुन इहा ॻाल्हि न की सिंध खे आज़ादु कयो, हू ॻाल्हि थो करे सिंध खे आबाद करिणो आहे। छो त उन वक़्तु एॾी का एग्रीकल्चर डेवलप थियल कोन हुई, न को ही सिविक कल्चर हो। उन वक़्तु माण्हुनि जो गुज़ारो जेको आहे मींहं जे पाणी ते हो, एग्रीकल्चर बि ॾाढी कमज़ोर हुई। इहो तमामु जेको आहे शुरूआती हिकिड़ी ज़िंदगी हुई, ॾाढा ॾुखिया ॾींहं हुआ। पर अॼु असीं जंहिं ज़िंदगी में पहुता आहियूं उन में असांखे तमामु वॾा वसीला मिलिया आहिनि, ऐं उहे वॾा जेके वसीला मिलिया आहिनि उहे जेकॾहिं असां कतबु आंदा त असांखे हीअ जेका पोईं सिट आहे त दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी, त पहिरीं ॻाल्हि आहे त असांखे घटि में घटि सिंध खे सभ खां पहिरीं असांखे पंहिंजो पाण खे ऐं इहे जेके हचाऊं आहिनि, इहे जेके बीमारियूं आहिनि, असांजी सोसाइटी में छा बचियो आहे, असांजा स्कूल, असांजूं इस्पतालूं, असांजा इदारा, हीअ असांजूं हुकूमतूं, हीअ कहिड़ो इदारो बचियो आहे ऐं हर हंधि छिकताण आहे। ॼण त ईअं आहे त ॼण त माण्हुनि इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त असांखे कंहिंखे बि फ़ाइदो कोन्हे पहुचाइणो, असां सभिनी खे हिक ॿिए खे नुक़सानु पहुचाइणो आहे। माना जेकॾहिं इहा सूरत हाल हूंदी त असीं पंहिंजो पाण खे न बचाए सघंदासीं। आज़ादु करणु त परे जी ॻाल्हि रही, पर असां तिहाई जेको आहे सो असीं ग़ुलाम थींदा वेंदासीं ऐं अॼु जूं जेके हालतूं आहिनि उनखां बि वधीक ख़राबु हालतूं असांजे ॻिची में पइजी वेंदियूं, जंहिंजो असां को तसवुर बि कोन था करे सघूं।